हाजी अहमद मौला जी रिहाइश बेवा सलीम मोहम्मद सलीम जी घरवारी आहियां। असां 18 तारीख़ ते FIR कटाराए अञा कुझु बि कोन थियो आहे। हेतिरे ताण में ताईं अञा का ॻाल्हि ई कोन थी आहे। असांजे ॿच्चे टॉर्चर पिया कनि, असांजी माना इंसाफ़ असां त कोन कोन ॾोह कयो आहे। पंहिंजे घर वारे जो मूं हक़ घुरियो आहे, मुंहिंजे बचड़नि जो जेको हक़ आहे उहो मूं त ॿियो कोन ॾोह कयो आहे। असांजे बच्चे गली मंझि रस्ते में झलियो, उन टॉर्चर पिया कनि, तव्हां केस ख़तमु करियो, हीअं करियो हीअं करियो। असां कहिड़ो ॾोह कयो आहे जेको असां ग़रीबनि सां इहो नाइंसाफ़ी पई थिए। हेतिरे भेरा आई आहियां, प्रेस क्लब में तूं छॾियूं आहिनि केतिरियूं, तॾहिं बि असांजो को इंसाफ़ त को थियो ई कोन। अञा ताईं का ॻाल्हि ई कोन थी आहे। न हुतां असां को जेके बि सरकारी इदारा आहिनि, पुलिस जेके बि आहिनि, उहे असां ग़रीब त इंसाफ़ त असांजो करे न सही। ईअं दर बदर था पायूं, ईअं मुंहिंजे बच्चनि सां नाहक पिया कनि। असांखे वाट हलंदे ईअं मूंखे धमकियूं पाण ॾेई वियूं आहिनि। रोड में हलंदे शाज़िया एजाज जी घरवारी, काशिफ रफ़ीक जो पुटु ऐं हफ़ीज़ रफ़ीक जो पुटु, इहे गॾिजियो मां ऐं साहिबु वाट हलंदे किच 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 ॻाल्हाईंदी, गारियूं ॾींदी पई वञे, हीअं करींदासीं, कोन छॾींदासीं। राति अञा ताज़ो मुंहिंजे पुटु वीचारे टॉर्चर कयऊं, कुटियऊं, मारियऊं हुनखे झले रोड मां। रस्ते में मुंहिंजे बचड़नि सां केॾा नाक कयऊं, गोगा ॾिनामांसि। असां कहिड़ो ॾोह कयो आहे, असां त इंसाफ़ कयो वञे। जेका सरकारी महिरबानी करियो, असां भरणे ग़रीब आहियूं, असां इंसाफ़ कयो वञे। असां सां बार बार ईअं असीं अचो प्रेस क्लब में छॾियूं, इन लाइ कोन त असां त माठ थी पई आहे। असांजो कुझु करियो, असांजो त हाद का फरियाद असांजी ॿुधो, असां सां इंसाफ़ कयो वञे।